ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार मंचालियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। सिटी खां रिपोर्ट करे राजा हुसैन सोलंकी हिंगोर जा वासी प्यार जो परणो कंदड़ जोड़ो फौजिया गोपांग ऐं तकियुल्ला मंगणे जो तहफ़ुज़ लाइ मीडिया सेंटर भिरिया सिटी पहुची विया। तहफ़ुज़ जो मुतालबो उन सिलसिले में हिंगोर जा वासी नारी फौजिया गोपांग पंहिंजे मुड़ुस तकियुल्ला मंगणे जो सां गॾु मीडिया सेंटर में ॿुधायो त असां घरां 3 कपिड़नि में निकिरी नौशरो फिरोज जस्टिस ऑफ पीस वटि पहुची शरीयत मुहम्मदी मूजिबि हक़ निकाह कयो आहे, जंहिं तां असांजा वारस रमज़ान मंगणे जो कादन करीम बख़्श लियाकत गोपांग अहसान गोपांग शोभो गोपांग ऐं ॿिया कावड़जी पिया आहिनि ऐं असांखे जान खां मारण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। असांखे सख़्तु ख़तरो आहे, ख़दशो आहे त असांखे मारियो वेंदो। जॾहिं त हिंगोर जा पुलिस असांजे घर भातियुनि खे खंभे सख़्तु तशदुद जो निशानो बणायो आहे। हुननि आला अख़्तियारनि DIG सखर SHO हिंगोर जा ऐं ॿियनि खां मुतालबो कयो त असांखे तहफ़ुज़ ॾेई ॼाणायल माण्हुनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे।